अबा हाशिम ये का ए वालू छाए रड़ पई पोने हाशिम ए तकड़ो किॾां पियो वञे? ए भलो ए वञा पियो मीरू वारी शादी ते। ए अबा तोखे खुदा आंदो ए बेली आउं ॾाढो परेशान हुउसि। ए यार हमारे हुन इब्राहिम सैफी बि छोरे जो वध करायो आहे। मुंहिंजो ओॾां वञण बि ज़रूरी आहे। तोखे त ख़बर आहे त इब्राहिम वॾो फशरी माण्हू आहे। जे आउं न वियोसि न त बेली हू मुंहिंजा लाह कढी छॾींदो। ए ख़ुदा जो थी वास्तो चाहे 500 अच बेली मुंहिंजी घोर लिखाए अचिजे भला। हाँ घोर तुंहिंजी लिखाए जा। हा बेली चइजेसि त कमकार हुआ वलू खे बेली उन जे करे कोन आयो। हाँ को मसलो कोने पर ॿुधाइजेसि ज़रूर। हाँ को मसलो कोने घोर आऊं तुंहिंजी लिखाए थो जा। तू कुझु को न कर। महिरबानी ठीक है महिरबानी। 100 200 300 400 500 वारे मोला वा हेरा दी तो का मोला मुगरिया हेरा दी तो का मोला मुगरिया। भागी के चयो नथा काज करियूं नथा करियूं हिनखे पुठे जो बस ख़ुशी ॾिसणी मरी वियासीं बिली रुगो वण दावत लचीन था ई महांगाई जो ए मीरू मुसीबत अस्सलाम वालेकुम। ए वालेकुम सलाम वालेकुम तोखे छोकरे जे ख़ुशीअ जूं लख लख मुबारकूं। हमरा आयो वारी मुबारकूं ॾियण। ॻाल्हि त ॿुध पहिरीं एॾां वलू वांदा तूं 8 काज कया 8 काज। हाँ कया तुंहिंजे भेण जन जा बि कए कयम उन्ही जूं मंगणियूं बि कए कयम ऐं उन्ही में आयो सभिनी में अचणो पवंदो तोखे। पोइ भला मूं कहिड़ो तुंहिंजो ॾोहो त कयो जेको मुंहिंजे पुट जे काज में तूं वरी कोन आहे। हैं हे वरी छा ही छा पियो चए मीरू मुसीबत तूं छा पियो चए? छा वरी छा ही बुक रखियो आहे तूं ॾिसी वठ भला। सभिनी तुंहिंजा काज खाऊं हर वारे तूं जॾहिं सॾु ॾींहुं तुंहिंजो सॾु भरियूं भई मुंहिंजो काज मूं सिकी बि हिकिड़े दफ़ा कयो। ठाहे ॾिठो आहे हिन में तुंहिंजो नालो ई कोन्हे। ए कीअं कोन हूंदो नालो? तुंहिंजो नालो कोन्हे वरी वॾो नक खणी आयो मुबारकूं ॾियण तोखे त को टके जो बि शर्म कोन्हे। बेली मीरू पैसो थींदो आहे माण्हू थींदो आहे। बेली तोखे मुंहिंजे अछनि जो बि ख़्यालु कोन आयो? तो त हली अची तुंहिंजे नंढड़े जो मूं तोखे मुबारकूं ॾिनियूं। तो ॾिठो पैसनि खे मूं अछे मथे वारे जी तो बेइज़ती कई आहे। बहरहाल तोसां मिली वठंदासीं तोसां हिसाब किताब कंदासीं कोन छॾींदासीं तोखे। यादि कजे तॾहिं बेइज़ती पियो करी। ॾिठो मीरू जो अढंगो रवैयो काजी कनि वॾो उथी वेठी आहे कोन पोइ टुटनि जहिड़ा छितरा मुआ। भेण हाशिम अहिड़ो माण्हू ई कोन्हे पाड़ेसरी आहे असांजो। भली मूं हुनजी कॾहिं बि शिकायत कोन ॿुधी आहे। बुक में लिखियलु हूंदो उहे ठाहे चेक कोन कयो आहे। बहरहाल हाशिम खां पुछां थो पोइ थो वठां ख़बर हिन मीरू मुसीबत जी। ही त जहिड़ो कर हाशिम पियो अचे। हाणे हा ए हाशिम ए आजा हाशिम। ओह नो ना वलू कोने मतलब ये दिमागो वण मथे चढ़ी आहे। हल लगे तो उनखे दावत चढ़ियो करे छॾिया। वलू कोने आऊं सम्झो कांगण वांगण करे थी बन ते ठाहे जांचे ॾिस भेण ही वलू आहे। अरे ये चिब मूंखे ॾिसी भॻी को ही भॻो छो भला? छो भॻो आहे त को मसलो? बेली वलू मूंखे ॾिसी वरी पुठ ते गुत हईं। बेली ढाल लॻे पियो सॼी कारी आहे। ये चिब मूंखे ॾिसी भॻी को आहे त को मसलो? छॾिबो हुनखे बि कोन
पूछा तो करया ए छोरा लायक करी बोलो कुराने तो करी बोलो ए छोरा लायक के नु भागो वल्लू तो मैं मुझे पोया लगो छे भज हाशिमा 500 पर आया पैसा पर आया खैन सवेला कोने अज हाशिमा मार जीवे भज भज वल्लू अचे पे पोया भज ए वल्लू को छितो जो यार ए हाशिमा तू भजे छो पियो बेली तो के सवेरे खां सड पियो करया तू मुखे दसी भजे पियो आखिर मसलो छाए ए यार हाशिमा गाल बुध मसलो यो आहे ते जे काज ते आ व्यवस पे ना उन काज जो मुखे घोरू जक्यू 4-5 घोरू मिलियो ए मु ते यार घोर कोने वी तो ये तो 500 देना ना हाँ हाँ ए आ मुझे नाले जा लिखायो अरे साओ मो थिए ने ए बेली तो मारा ला कढी छड्या हिकड़ो मोट पैसा कोने तो के गोरे रा पैसा न मुखा कोन तो पूछे तो मु पैसा जे कोई मास वढे तो के दिना न उन खां पटे सटे उधारा वठी करे तो के दिना ऐ तो मुझे पैसा खाई वेदा ए यार वालो गाल बुध ए हां मेरा मुखे मेरा माफ कर यार तो के माफ कर अरे ही को माफी जो वक्त है मोचड़ो ठोकाने मोचड़ो ए वल्लू माफी दे ए वल्लू ए वल्लू Oh no!